नाज़रीन न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। न वक्त कंडियारो में खबर ॾींदालूं। कंडियारो शहर जा मसला हल न थियण खिलाफ़ सिंध यूथ एक्शन कमेटी जे सॾ ते टाउन कमेटी का एहतजाजी रैली कढी। शहर जो गश्त करण बाद शहर के मुख्य स्टार चौक ते एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। धरणे में मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻवाननि शहरनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौके ते सिंधु नवाज़ गांगरो, हमज़ अली चांडियो, नवीद गांगरो, सोहेल अहमद ऐं ॿियनि चयो त कंडियारो शहर मसलनि जे वर चढ़ी वियो आहे। ऑफिसर तबको रुगो करप्शन में रुधल आहे। चूंडियल नुमाइंदनि शहर के तबाही के किनारे ते पहुंचाए छॾियो आहे। हिननि चयो त शहर जी सरकारी अस्पताल कोस घर बणियल आहे। अस्पताल में ईंदड़ मरीजन के सरकारी खर्च ते सिणज भी नथी ॾिनी वञे। अस्पताल में एम्बुलेंस की सहूलियत भी मैसर न आहे, जंहिं करे मरीजन के परेशानियुनि जो मुंहुं ॾिसणो पइजी रहियो आहे। हिननि चयो त कंडियारो शहर जी पब्लिक लाइब्रेरी के भी सहूलियतूं न आहिनि। किताब न हुजण करे नौजवान कंहिं टेस्ट की तैयारी भी नथा करे सघनि। तालके अंदर ज़रई बाण जी अथरादू खोट पैदा करे आबादगारनि के परेशान कयो वियो आहे। हिननि चयो त स्कूलनि जो इमारतूं तबाह थी वयूं आहिनि। स्कूलनि में बुनियादी सहूलियतूं न आहिनि। शहर में अक्सर हंधनि ते कब्ज़ा थी विया आहिनि। चूंडियल नुमाइंदा वोट वठण बाद गरीब माण्हुनि सां मिलण जे लाइ बि तयार न आहिनि। हिननि मुतालबो कयो त कंडियारो शहर जा जायज़ मसला हल कया वञनि। ॿी सूरत में सख्त एहतजाज कयो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।